दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे। सखी सरदार चारण इस्कंठवा जे ऐलान ते पूरी सिंध जियां उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू ऐं गर्ल्स कॉलेज में दादू समेत पूरे ज़िले जे कॉलेजनि में प्रैक्टिकल इम्तिहाननि जो बाइकॉट। प्रैक्टिकल ॾियण लाइ आयल सभई शागिर्दनि खे वापसि कयो वियो। डिग्री कॉलेज ऐं गर्ल्स कॉलेज जे मुतासिर मुलाज़िमनि ताहिर लुंड, मुमताज़ चाणियो, गुलाम मुस्तफ़ा अलखाणी, बरकत अली मेमण ऐं रेज़ मल्हा ऐं ॿियनि हथनि में बैनरियूं प्ले कार्ड खणी पंहिंजनि कॉलेजनि अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरा कंदे चयो आहे त कॉलेज साइड जे लैब स्टाफ खे अपग्रेड कयो वञे ऐं 1 खां 4 ग्रेड जे मुलाज़िमनि खे टाइम स्केल ॾिनो वञे, न त प्रैक्टिकल इम्तिहान जो बाइकॉट जारी रहंदो। ऐं मुलाज़िमनि चयो त हिक खाते में 2 कानून नामंज़ूर स्कूल जे लैब स्टाफ खे 16 टाइम स्केल तहत 16 ग्रेड ॾिनो वियो आहे ऐं असां कॉलेज साइड जे लैब स्टाफ खे 11 ग्रेड ताईं महदूद करण असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे। सालनि खां 1 खां 4 ग्रेड जे मुलाज़िमनि खे टाइम स्केल नथो ॾिनो वञे। हुननि चयो त जेसिताईं असां जा जाइज़ मुतालबा हल न थींदा तेसिताईं असां एहतिजाज जारी रहंदो।